अहम ख़बर सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट आइन जे आर्टिकल 63(1)A जी तशरीह बाबति केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट आइन जे आर्टिकल 63(1)A जी तशरीह बाबति केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। 95 सफ़नि ते ॿधल अक्सरियती फ़ैसिलो जस्टिस मुनीब अख्तर लिखियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, आइन जे आर्टिकल 63(A जी तशरीह जे लाइ जेको सदारती रेफरेंस हासिल कयो अॼु उन जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे। हीअ 5 रुकनी बेंच हुई चीफ जस्टिस सरराई में। इन खां अॻु में 2 जज जेके आहिनि जस्टिस मज़ार आलम मियाखेल जेको रिटायर्ड थी चुका आहिनि, जस्टिस जमाल ख़ैर मंदूखेल, उन्हनि अक्सरियती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो ऐं हुननि पंहिंजे फ़ैसिले में इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो त जेके नाराज़ मेंबर आहिनि, मुनसिफ मेंबर आहिनि, उन्हनि जो वोट ॻणे सघिजे थो। जॾहिं त मुख़्तसिर फ़ैसिले में इहो चयो वियो त जेके पार्टी पॉलिसी खां हटी करे वोट ॾियनि था मेंबर, उन्हनि जो वोट जेको सो उहो नथो ॻणे सघिजे। अॼु 95 सुफ़नि ते ॿधल हीउ फ़ैसिलो वाज़ा तौर ते जारी कयो वियो आहे। जस्टिस मुनीब अख्तर जेको बेंच जो हिसो उन ई फ़ैसिलो लिखियो आहे। इन फ़ैसिले में इहो चयो वियो आहे त जेके पार्टी खां नाराज़ या मुनसिफ मेंबर आहिनि उहे पार्टी जी जेके हिदायत ख़िलाफ़ वोट ॾियनि था त उन्हनि जेके वोटनि खे न ॻणियो वेंदो। मुनसिफ मेंबरनि जी नाअहली जो जेको सो मुदत जेका केतिरी हुजणु घुरिजे उहो पार्लियामेंट खे उन हवाले सां कानून साज़ी करणु घुरिजे। ऐं आइन में पार्लियामेंट जी पार्टी जी हिदायत जे लाइ पार्लियामेंटी पार्टी जो ज़िक्र आहे, पार्टी जे सरबराह जो ज़िक्र न आहे। पार्लियामेंट जे मेंबरनि जी इज़हारे राय खे जेको सो उहो मुकमल आज़ादी हासिल हुजणु घुरिजे। हिन फ़ैसिले में इहो पिणु चयो आहे त आइन जे आर्टिकल 63(A जी रोशनी में वोट विझण जो जेको जेसि ताईं तालुक आहे वोट विझी सघिजे थो, पर उहो वोट जेको सो आहे उहो ॻणे नथो सघिजे। ऐं उन खां अलावा हिन में इहो पिणु चयो आहे त वज़ीर आज़म या वज़ीर आला जेका असां पार्लियामेंटी पार्टी जो एतमाद जेकॾहिं विञाए थो त उन ते जे ख़िलाफ़ बेएतमादी रिथ अचे थी ऐं उन में ई मेंबरनि खे वोट विझो थो वोट ॾिनो थो वञे। पार्लियामेंटी या जमहूरी निज़ाम खे इन ई ज़रिए नथो तबाह करे सघिजे जो जेके नाराज़ मेंबर आहिनि उहे वोट विझी के वज़ीर आला या वज़ीर आज़म खे हटाइनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। इस्लामाबाद खां इब्राहिम कुंभर असांखे तफ़सील ॾिना आहिनि।